अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे आल ते क्लिक कंदा दोस्तों। अॼु तव्हांजे साम्हूं वॾी अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। त हीअ वीडियो मिस न कजो, हिन में तव्हांखे वॾी अपडेट ॾींदासीं दोस्तों। त मिलंदे रहणो त पंहिंजी अपडेट जे तरफ़ दोस्तों। त छा शेरदिल खे बालाज खान वाकई मारे छॾींदो? छा हुनजो माना एंड थी चुको आहे शेरदिल जो? ऐं जीअं ई शेरदिल खे बचाइण जे लाइ पंहिंजो चाचो जेको आहे शेरदिल बालाज खान जे साम्हूं थो अचे ऐं हुनखे चए थो त मुंहिंजे बालाज खान भाइट खे न मार, त उहो शेरदिल हुनखे चई रहियो आहे त तूं चाचा हुन खां ज़िंदगीअ जी ख़ैरात न वठि, कंहिं बि ज़ालिम खां मां ज़िंदगीअ जी ख़ैरात वठणु नथो चाहियां। ऐं बालाज खान खे वॾे दाबे ललकारण सां चए थो त मूंखे मार, मूं ते गोली हलाए। ऐं बालाज खान हुनखे बंदूक जो वार करे गोली थो हणे दोस्तों। त वाकई छा शेरदिल मरी वेंदो या अञा हिन में किरदारु लिखियलु आहे, अॻिते हिन जा सीन थींदा दोस्तों। त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीअ जेको तव्हांखे साम्हूं ॾेखारे पियो वञे त इहो हिकिड़ो ख़्यालु हूंदो दोस्तों। ऐं हिकिड़ो ख़्वाबु जीअं चइबो आहे त शेरदिल जे चाचे खे इहो ख़्यालु हूंदो त शेरदिल माना अॾाप वारो आहे ऐं यूं जज़्बाती आहे ऐं बालाज खान खे मारण जी कोशिशि करे रहियो आहे दोस्तों। ऐं हू हिकिड़ो ख़्यालु ॾिसंदो त शेरदिल खे बालाज खान जा माण्हू खणी विया आहिनि ऐं हुते शेरदिल हुनखे मारे थो। ऐं मां जे चवण जे बावजूद बि बालाज खान हुन मां हथ न पियो करे दोस्तों। त हिकिड़ो ख़्यालु हूंदो जेको शेरदिल जे चाचे खे, हू ख़्याल में ईंदो त शेरदिल खे बालाज खान मारे थो। ॿी का बि ॻाल्हि नाहे दोस्तों, शेरदिल अञा हूंदो ऐं ड्रामे में अॻिते हलायो वेंदो दोस्तों। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॾसींदा हलूं त बालाज खान जो ज़ुल्म जेको क़ैद में शाहनवाज़ खान सां मिलणु वञे थो ऐं हुते हिकिड़ो क़ैदी हुनखे जेको चए थो तव्हां असांजी आज़ादी में केतिरो टाइम आहे, असांखे कॾहिं छॾींदव। ऐं बालाज खान पंहिंजी बेरहमी ॾेखारींदे ऐं हुन ते माना हमिलो थो करे ऐं हुनखे भितियुनि में टकर हणाए ऐं हुनजो कंधु भञी हुनखे मारे थो छॾे दोस्तों। त बालाज खान जा ज़ुल्म जेके हद खां वधी रहिया आहिनि दोस्तों। हिकु भेरो ॿीहर तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो वञा त शेरदिल हूंदो ऐं हुनजा किरदार अॻिते लिखियलु आहे। हिकिड़ो मिड़ई ख़्यालु आहे शेरदिल जे चाचे खे दोस्तों। जी दोस्तों, वरी मिलंदासीं नेक्स्ट अपडेट सां गॾु। नेक्स्ट वीडियो जो इंतज़ारु ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।